अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती के बारे में वही खुशखबरी अची चुकी है जो तव्हांजे अॻियां हिन नंढड़ी वीडियो में पेश कंदासीं। दोस्तों वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्जा मलिक लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों पहिरियां तव्हां गामू सचार जा पहिरियां ही वीडियो ॾिसो त असांजे खिलाफ़ यूट्यूबरनि जे खिलाफ़ इहा ॻाल्हि छो कई त इहा कूड़ हणंदा ऐं असां सचा आहियूं। तो इहा सॼी हुन यूट्यूबर जी चाल हुई जेका गामू सचार थी रहियो आहे ऐं कुझु अदाकारनि जे बारे में कुझु यूट्यूबर जे बारे में घटि वधि पियो ॻाल्हाए ऐं दोस्तों हू पाण खे हाणे सचो साबित पियो कराए। उनजे करे दोस्तों तव्हां ॾिसी चुका आहियो त वेरन जी वस्ती ड्रामे में आज़म मेगल ऐं असद कुरैशी न आहिनि त पोइ हू कूड़ ॻाल्हाए रहियो आहे त इन में असद कुरैशी ऐं आज़म मेगल बि आहिनि। हू पाण कूड़ो आहे ऐं असां यूट्यूबरनि खे कूड़ो पियो करे। तो इहा ॻाल्हि परे कोन्हे, तमामु जल्द वेरन जी वस्ती ड्रामो अचण वारो आहे। उन में हाणे तव्हांखे ॾिसणो पवंदो त उन में आज़म मेगल ऐं असद कुरैशी आहिनि या न, हू सचो आहे या असां सचा आहियूं। दोस्तों हिन वीडियो खे शेयर कयो जीअं उन माण्हू ताईं ज़रूर पहुचे। दोस्तों हलूं था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों वेरन जी वस्ती ड्रामो जेको आहे न उनजी प्रोमो अची चुकी आहे। उनजी हाणे तमामु जल्द ईद खां पोइ एपिसोड रिलीज़ कई वेंदी। दोस्तों इहा कन्फर्म अपडेट आहे, तमामु ज़बरदस्त अपडेट आहे वेरन जी वस्ती ड्रामे जे बारे में। दोस्तों वेरन जी वस्ती ड्रामो हिकु बेहतरीन ड्रामो आहे ऐं उन में सुठा सुठा अदाकार कम करे रहिया आहिनि। हजन प्रेमी कम करे रहियो आहे, मजू सतार लाड कम करे रहियो आहे ऐं अहमद अली शेख कम करे रहियो आहे। ॿिया सिंध जा नाले वारा अदाकार पिण हिन ड्रामे में कम करे रहिया आहिनि। ऐं दोस्तों इन जी प्रोमो भी अची चुकी आहे, तव्हां सिंध टीवी सर्च करे उन जी प्रोमो भी ॾिसी सघो था सिंध टीवी ते। ऐं दोस्तों मां उन माण्हू जा यूट्यूब चैनल जी लिंक शेयर कयां पियो ऐं उन जा फोटो पे शेयर कयां। तव्हां ॾिसी चुका आहियो त ही फोटो रखिया आहिनि, इहे हुन माण्हू जा आहिनि जेको असांजे खिलाफ़ घटि वधि पियो ॻाल्हाए ऐं अदाकारनि जे खिलाफ़ घटि वधि पियो ॻाल्हाए। मूंखे उमेद आहे त उहा वीडियो तव्हां ॾिठी हूंदी, जंहिंमें चई रहियो आहे त इहे यूट्यूबर सभु कूड़ हली रहिया आहिनि ऐं असां सचा आहियूं। तो ईअं कॾहिं बि नथो थी सघे। वेरन जी वस्ती तमामु जल्द अचण वारो आहे त हुन में तव्हांखे ॾिसणो पवंदो त उन केतिरो सच ॻाल्हायो ऐं असां केतिरो सच ॻाल्हायो आहे। इहो बि कूड़ हणी चुको आहे त उन में आज़म मेगल ऐं असद कुरैशी बि आहिनि। तमामु जल्द वेरन जी वस्ती ड्रामो अचण वारो आहे। उन में तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त आज़म मेगल ऐं असद कुरैशी वेरन जी वस्ती ड्रामे में आहिनि या न, पोइ असां सचा हूंदासीं या हू सचो हूंदो। इहा तमामु जल्द अवां भेरनि खे ख़बर पइजी वेंदी। दोस्तों हिन वीडियो खे शेयर कयो, उन माण्हू ताईं लाज़मी पहुचायो।